बलोचिस्तान जो वॾो वज़ीर जाम कमाल खान खानगढ़ जे गोवर पिलस पहुतो, जिते हिन जीडीए जे एमपीए सरदार अली गौहर खान महर सां मुलाक़ात कई। बलोचिस्तान जो वॾो वज़ीर जाम कमाल खान हेलीकॉप्टर ज़रिए जीडीए जे एमपीए सरदार अली गौहर खान महर जी दावत खानगढ़ जे गोवर पिलस पहुतो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जाम कमाल गोवर पिलस में जीडीए जे एमपीए सरदार अली गौहर महर सां मुलाक़ात कई। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां लाॻापियल एमपीए नादर मक्सी, आमिर मक्सी ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। इन मूजिब मुलाक़ात में जीडीए एमपीए अली गौहर खान महर, वज़ीर आला बलोचिस्तान जाम कमाल खान, नादर मक्सी ऐं आमिर मक्सी विच में मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं। ॿुधायो पियो वञे त जाम कमाल पंजाब जे इलाइक़े चोलिस्तान में जीप रैलीअ में शिरकत करण बाद वापसीअ ते सरदार अली गौहर खान महर जी दावत ते पहुतो। गोवर पिलस में मांझांदो करण खां पोइ रवानो थी वियो। मीर मंठार अली चन्ना, तोंग न्यूज़, खानपुर महर।